सुभान अल्लाह। ए मुझे पीर जो फैज़ा के जो फैज़ा ए मुझे दिल पर कामिल जो फैज़ा आई वली ये चैपो ही उन्हें के जेको जेको जहन्नमी के जन्नती बनाए, निदोरे के सदोरो बनाए, बदनसीब के नसीबन वारो बनाए, चोर के मोर बनाए। वली तो सब शान वारा पर खुदा जो कसमा वलियन जो वली मुझो पीर अलिया। पीर सब शान वारा पर पीरन जो पीर मुझो अली आहे। विलायत वलियन के मिलंदी आहे दस्तगीर सोने जे हथा उनते मोहर लगदी आहे सोने अली जी। चौ सुभान अल्लाह। ऐ मुझो मुर्शिद अली उहो आहे जे जे बारे में अल्लाह जे कुरान फरमायो आ। अल्लाह जे कुरान फरमायो आ त अली उहो आ जेके न ईंदड़ वाक़े जो खौफ, न गुज़रियल वाक़े जो गम, न माज़ी जो गम, न मुस्तक़बिल जो खौफ। किबला साईं उस्ताजुल उलमा साईं माशूक अहमद अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून इया आयत नाज़िल कई रब्बुल आलमीन। खणी आयो रूहुल अमीन ऐं जंहिंमें खणी आयो उहो आहे रहमतल लिल आलमीन। वरी चओ सुभान अल्लाह। तो अली शान वारो आहे न, अली मकाम वारो आहे न, ऐं जंहिंजी ज़ुबान ते हरदम अली जो ज़िक्र आ। असांजी एकीअ जी निस्बत बि मौला अली सां आहे छो त अली शान वारो आ, अली मान वारो आ, अली मकाम वारो आ, अली इज़्ज़त वारो आ। असां सुन्नन जो सहारो आ, असां करमिन जो चारो आ। अली जो हर हंध नारो आ, जंहिं लॻायो इहो नारो आ उहो सोभारो आ, उहो बि थी वियो इज़्ज़त वारो आ छो त अली अल्लाह जो दुलारो आ, अली अल्लाह जो ख़ास प्यारो आ। अली 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 नबी जो बिरादर आ, अली करमिन जो रहबर आ, अली दिलन जो दिलबर आ, अली अखिन जो ठार आ, अली वलियन जो ताजदार आ, अली सूफिन में निर्वार आ, अली मोहब्बत वारन जो अगवान आ, रहबर आ। ही उहो अली आ, हे उहो अली आ जंहिंजे बारे में नबी सोने फरमायो त अली मोमा है मां अली मां आया। अली जो गोश्त मोजो गोश्त, अली जो रत मोजो रत, अली जा बच्चा मोजा बच्चा। जेको अली के मौला तो मने इहो मुखे तो मौला मने। जे जो अली मौला उन जो मां मौला, जे जो मां मौला उन जो अली मौला, जे जो मां वारिस उन जो अली वारिस। हाफिज अहमद मस्जिद जे बाहर खां मुखे न ॾिस, अंदर जी दाख़िल थी मुखे ॾिस, ख़बर पवे त अली जो ज़िक्र ॿुधंदा हिलाली आहिनि या हरामी आहिनि। नथा चओ नथा चओ नथा चओ मुखे दाद न ॾियो, नारे हैदरी जो जवाब ॾियो। हींअर या अली हा ईअं मोमिन ते थी ॾेखार, नारे हैदरी नारे हैदरी। अली नबी की सदा जिसे पसंद नहीं वो लोग जरा हमें भी पसंद नहीं। मुश्किल में क्यों नहीं पुकारते नबी अली के खालिक को। अरे तू कैसा मरीज है तुझे दवा भी पसंद नहीं।